अस्सलाम वालेकुम। मेहमान सिटिंग में जुआर बाबाला मोडू आज़ाद कलाम गुफ्तगू गुफ्तार करण तुझी अलाला गुफ्तार तुझो असर अंदाज में चवण अड़े अंदाज में चवण अलाला अड़ी सुरहान जो टोजण खिज़ा में बहार आए गर्त जो अचण मन सरो थो थिए अलाला निगाह सां देब अहले नज़र थे गुस्ता में थियन बाग बहारियों अलाला सजन परहेज़गारी वारो लिबास पाए गुज़र तुझो आए जमाल अलाला शीरी ज़िबां अहिड़ी प्यार मोहब्बत सां ॻाल्हाइण गुलनि जे टिड़ण खे बि ॼण माट आहे अलाला मिठूटे थिए करम नवाज़ी करीम रहीम जे मुहाबे गिर्द गुबार दूर थियनि मुश्किल आसान तुंहिंजी इनायत अलाला छाकाणि छा लाइ मुहड़ो मटाई सजण छाकाणि छा लाइ मुहड़ो मटाई सजण छो मुहड़ो मटाए वे तूं सजण ते ईअं माण्हू कोन मुहड़ो कोन मटाईंदो सजण ते ईअं मुहड़ो कोन मटाईंदो छॾे वे ॾुखनि उनखे चइबो आहे छा सजण ॻाल्हियूं त वॾियूं कोल ॿोल थे कई छो पोइ कहिड़े सबबु ईअं कई सजण अॼु खणी रस्मुन भरिजे पटोटो सजण अॼु खणी रस्मन पर्ची पोइ तूं सजण छो भला अहिड़ा माणा ठो करी तूं सजण सरे पई सभिनी जी जदीद दौर कंप्यूटराइज़ जे में छो भला तेज़ रफ़्तारीअ में मसरूफ़ थियूं आहिनि छा सजण मुंहिंजी मयार कान्हे टोटे शल ख़ुशि हुजे छो ईअं कई पर्ची कुर्ब करी तूं सजण खिलाईंदे कीअं रिहाणियूं करे करे आहिनि अयाणूं दिलि रोए पई काबू जहिड़ा आहियूं तुंहिंजे गुफ़्तार में आज़ार आहिनि घणा सलियूं कीअं दिलि रोए पई कुझु त कंदे प्यारा मन मोयो ॾेई उॾाए खणी उनजो इलाजु कंदे कीअं दिलि रोए पई कुझु न कुझु कुर्ब करी तूं ॼाणींदो तूं ॿुधाए मिठूअ खे सरचाईंदे कीअं दिलि रोए पई कुझु त गर्दशे हालात करियो आऊं हिते आहियां मुलाक़ात करियो वेठो आहियां तव्हांजे साम्हूं तस्वीर वांगुरु उन इंतज़ार में आहियां त ॻाल्हि त करियो महफ़िल में असीं तुंहिंजे ख़ातिर आया आहियूं पंहिंजो ख़ुलूस ॾेई मदारात करियो कुझु त आबरू मुंहिंजे सुवाल जी रख मुंहिंजे मथां हिक चश्मे इनायात करियो अॼुकल्ह शबे फ़िराक जो आलम आहे मिठू यादि निगे हाणे शरीके ख़्यालात करियो एॾा मोह न कर तूं माणा तूं सम्झींदो यार सियाणा करियूं कचहरियूं प्यारियूं दिलि जूं ॻाल्हियूं सारियूं आहियूं अयाणा करियूं कचहरियूं प्यारियूं दिलि जूं ॻाल्हियूं सारियूं आहियूं अयाणा हाल हक़ीक़त सभु पाण में ओरियूं तूं ई कुझु कंदे असीं आहियूं निमाणा तो में उमेदूं आसरा घणा आहिनि सारा कुझु त मोट ॾे मिठूअ खे आऊं न ॼाणा एॾा मोह न कर तूं माणा तूं सम्झींदो यार सियाणा